KTN न्यूज़ में भली कार मां यहाँ सबाबड़ो हेडलाइन सां ॾिठियूं। बुलेटिन के आगाज़ में अवां खे ॿुधाईंदासीं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ठटे जो दौरो कयो वियो आहे, जॾहिं त शिराज़ी हाउस पहुची करे शिराज़ी भाइरनि सां ताज़ियत बि कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। इन जा वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, इन बारे में वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई सलाहकार नासिर हुसैन शाह सां गॾु ठटे में शिराज़ी हाउस ते पहुतो, जिते अॻूणे सूबाई सलाहकार मरहूम सैयद एजाज शाह शिराज़ी जे लाॾाणे ते उनजे वारसनि अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी, उनजे पुटनि MPA रियाज़ शाह शिराज़ी, MNA अयाज़ शाह शिराज़ी, MPA शाह हुसैन शाह शिराज़ी, बादशाह शाह शिराज़ी, अमीर हैदर शाह शिराज़ी ऐं ॿियनि शिराज़ी ख़ानदान जे माण्हुनि सां, शिराज़ी बिरादरान सां, भाइरनि सां उज़रोखाई कई, ॾुख वंडियो। उन मौक़े ते शिराज़ियुनि जी मांजादे में बि शिरकत कई, जंहिंखां पोइ हुन थोरी देरि अॻु में शिराज़ी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस में जिते मरहूम एजाज शाह शिराज़ी जे वफ़ात ते ॾुख वंडियो आहे, उते उमरान सरकार के सख़्त तनक़ीद जो निशानो बनायो आहे। उन हवाले सां उनजो चवणु हो त मौजूदा हुकूमत जॾहिं खां आई आहे तॾहिं अमन अमान जी सूरताल ख़राब थी आहे, जंहिंमें बलूचिस्तान जो वाक़ियो, इस्लामाबाद वारो वाक़ियो, इन जा जेके आहिनि वाज़े मिसाल आहिनि। नेशनल एक्शन प्लान तहत जेका पॉलिसी आहे उन ते अमल न पियो थिए, ख़ासि तौर ते जॾहिं खां इमरान सरकार हुकूमत में आई आहे तॾहिं खां नेशनल एक्शन प्लान ते अमल न पियो थिए। उनजो चवणो हो त PDA में जे हर फ़ैसिले ते पीपल्स पार्टी दबैक चई रही आहे ऐं PDA में जेको फ़ैसिलो कंदी उन ते पीपल्स पार्टी बाक़ाइदा तौर ते अमल दरामद करे कंदी। हिन जो चवणो हो त इहा तजवीज़ रखी वई आहे PDA में क़यादत आॾो त हर मुआज़ ते जेका इमरान सरकार जी जेका मुक़ाबिलो कजे, उन लाइ जेके ज़मनी चूंडूं आहिनि उन्हनि में बि भले हिसो वठिजे ऐं उन सां गॾोगॾु जेका सेनेट इलेक्शन आहे उन ते बि उनजे साम्हूं जेको आहे चूंड विढ़जे ऐं उन सां गॾोगॾु पार्लियामानी जे पार्लियामेंट अंदरि थोरे पार्लियामेंट खां ॿाहिरि रोड रस्तनि ते बि इमरानी सरकार जे ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। उन सां गॾोगॾु कानूनी तौर ते बि आला अदलिया में सुप्रीम कोर्ट जा आला अदलिया आहे उन में बि जेको आहे हिन सरकार जी ग़लति पॉलिसियुनि खे चैलेंज करण लाइ जेको हिकमत अमली तय कई पई वञे। उन हवाले सां PDM जेको फ़ैसिलो कंदी, पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे या पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी आहे उहो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त इस्तीफ़ा जे मामले ते वाज़े पॉलिसी आहे। जेकॾहिं इस्तीफ़ा जो फ़ैसिलो फाइनल थिए थो त पीपल्स पार्टी सभ खां अॻु में इस्तीफ़ा ॾींदी। उन हवाले सां ॿी का बि राय न आहे। बेटनि जे हवाले सां उनजो चवणो त साम्हूं ॾींहुं बेटनि ते जेका कब्ज़े जे हवाले सां सदारती आर्डर जारी कयो वियो आहे, उनखे सिंध असेंबली जिते रद्द कयो आहे, सिंध हुकूमत रद्द कयो आहे। उन ते छाकाणि जो आइनी तौर ते सदारती आर्डर खे रद्द करण जो जेको इख़्तियार सिंध असेंबली या सिंध हुकूमत न आहे वटि न आहे, तंहिं करे समूरा जेके ऑप्शन इस्तेमालु कया पिया वञनि। इमरानी सरकार जेके सिंध जे साम्हूं ॾींहुं बेटनि ते या बलूचिस्तान जे साम्हूं ॾींहुं बेटनि ते जेका कब्ज़े लाइ आर्डर जारी कयो आहे उनजे ख़िलाफ़ हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। उन सां गॾोगॾु इमरान सरकार जूं जेके ग़लति पॉलिसियूं आहिनि हुनजो हिकु पुछल सुवाल जे जवाब में हुनजो चवणो हो त हीअ जेका सरकार आहे इमरान उहो NRO कंहिंखे ॾींदी, हू पाण NRO घुरी रहियो आहे। हू जेको आहे NRO अवाम खे ॾिए, जेकॾहिं हुनखे अवाम सां सचो आहे इमरान त अवाम खे NRO ॾिए। अवाम खे जेका महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, मुआशी बदहाली आहे, उहे मुकमल तौर ते उन जूं पॉलिसियूं नाकाम वेयूं आहिनि। तंहिं करे अवाम जेका हिन वक़्तु हिकु ई फोरम ते जेका PDM जे फोरम ते अवाम गॾु आहे ऐं अवाम PDM तरफ़ नज़रूं आहिनि अवाम जूं। तंहिं करे पीपल्स पार्टी जी जेका पॉलिसी आहे, पीपल्स पार्टी जी जेका मौक़िफ़ आहे उहो वाज़े आहे PDM जे हवाले सां ऐं PDM जी जेके फ़ैसिला कंदी PDM सां पीपल्स पार्टी गॾु हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी थोरी देरि अॻु में शिराज़ी हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस करण खां पोइ, छाकाणि जो हुन सां गॾु सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई सलाहकार सैयद नासिर हुसैन शाह, उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी ठटे जो ज़िले सदर सादिक मेमन, अॻूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त शाह शिराज़ी, शिराज़ी ॿाहिरि उन ते मौजूदु हुआ। उन खां पोइ हिन प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी सिजावल ज़िले जे जो शहर दड़ो रवानो थी वियो आहे, जिते काफ़ी ॾींहंनि खां बीमार पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान अरबाब वज़ीर मेमन उनजी अयादत लाइ दड़ो पहुची रहियो आहे, जिते अयादत खां पोइ हुनजो प्रोग्राम जेको आहे सिर्फ़ु अयादत आहे, अयादत खां पोइ उहो वापसि कराची हलियो वेंदो। जी ठीकु आहे महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ठटे में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जॾहिं त शिराज़ी भाइरनि सां ताज़ियत बि कई आहे।
अव्हांखे ॿुधायूं पिया शीरासी हाउस पहुची पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शीरासी भाइरनि सां तासियत बि कई आहे, जॾहिं त मांझांदे में बि शिरकत कई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सैयद नासिर शाह ऐं सैयद मुराद अली शाह बि मौजूदु हुआ। अव्हांखे ॿुधायूं पिया ठटे में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां प्रेस कॉन्फ्रेंस बि कई वई आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन जो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चवणु हो त ज़ालिम हुक्मरान खे घर भेड़ो करण लाइ गॾिजी जदोजहद कंदासीं। वज़ीर आज़म वटि मसइलनि जो हल नाहे त घर हलियो वञे। ठटे जी अवाम जा मसइला बि हल कया वेंदा। ऐं हाणे ज़िक्र कंदासीं रैली जो।